अज बिरिया रोड प्रेस क्लब साल 2021 जी हलफ बरदारी जी शानदार तकरीब सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी बशीर अहमद उमरानी जी निगरानी में थी, जैजा मेहमान खास MPA सैयद मुराद अली शाह साहब होया, जै सहाफ़िन के हलफ कणाए तो हू पंहिंजे पेशे के ईमानदारी सां मल्हाईंदा। जॾहिं त आयल मेहमान PP लेडीज़ विंग ज़िलाई सदर डॉक्टर फातिमा शहनाज अंसारी, सीनियर सहाफ़ी M ज़फ़र तगर, ज़मीर लुंड, मौला बख्श मशहूरी, एरीगेशन ऑफिसर इरशाद अली उमरानी साहब, असगर अली कोराई, अमजद मेमण, SHO इम्तियाज़ अली कलोड़ो, एडवोकेट सिंध बार काउंसिल मेंबर अब्दुल सत्तार लोहरानी, सगीर राजपूत, वडेरो ज़फ़र कीरियो, एडवोकेट अली असगर बिरोई, एडवोकेट शौकत बोयो, PP ज़िले नुशर फिरोज़ जो अगवान आफ्ताब मल्ला, एडवोकेट सुल्तान चौहान, साई मौज़म अली उमरानी, फरजंद अली कीरियो, एडवोकेट अज़हर अली उमरानी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें सदर अदील गुल उमरानी, जनरल सेक्रेटरी निसार अहमद बिरोई, सीनियर नायब सदर बशीर अहमद बिरोई, नायब सदर आशिक मलक, जॉइंट सेक्रेटरी उमेर बशीर आराई, खजानची मोहम्मद रमज़ान, फिदा हुसैन, नज़ीर अहमद, ज़ाहिद मंगी, सैफल सोलंगी, शुएब अली उमरानी ऐं ॿियनि उहिदेदारनि हलफ कयो। ऐं जॾहिं त आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। हिन महफ़िल में आयल असांजो मोर हिन इलाइक़े जी शख़्सियत, ज़िले नौशहरो जी शख़्सियत, सिंध जी शख़्सियत, जंहिंजी जेकॾहिं मां साराह कयां थो घटि अलाह जी साराह ऐं मदनी सरकार ऐं तनक़ीद जी साराह, पर जेकॾहिं हिनखे साराह करण खां रहिजी नथो सघां। मां साईं जन जी यानी असां सहाफ़िन सां एतिरो त हुनजो वाबस्तू रहियूं आहिनि। जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कंदुसि असांजा नौशहरो फिरोज़ ऐं सहाफ़ी सभु मौजूदु आहिनि त नौशहरो फिरोज़ जी सरकारी प्रेस क्लब जंहिं पूर्ण ई हिकिड़े हाल लाइ असांखे गुलाम अब्दुल्ला खान सरकार खां पैसा में साईं मुराद खान पीछे जा वेठा आहिनि। ऐं अॼु हलंदी थी अचे ऐं उहो ज़मानो हुओ जो 1985 जो ज़मानो 88 जो ज़मानो जिते नवाब शाह नौशहरो न हो, पर मूंखे अफ़सोस हुओ त उन प्रेस क्लब सरकारी ते हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे छा त साईं जन खां ॿुधी न या ही दोस्त पंहिंजो पाण ॿुधाईंदा या जेको कुझु आहे, पर तव्हांजे ख़िदमतुनि खे विसारे नथा सघूं। ऐं मां सम्झां थो हिन मां जो समय त इहा सम्झां थो जेके वेठा आहिनि दोस्त शायदि तव्हांजे ज़माने में न ॿुधनि, तॾहिं बि हुननि खे इहा ख़बर हुअणु घुरिजे त तव्हां प्रेस क्लब जेका आहे नौशहरो फिरोज़ जो फाउंडर जेको ज़ाती शीशे मां तव्हां पैसा ॾिना, न को DC हो, न को SP हो, या न केरु हो, इहे तव्हां ज़ाती तबिको बि अफ़सोस सां वधंदो ॾेई वञा आहिनि। ऐं इहा जेका रुॻो हिकिड़ी तख़्ती लॻी पई आहे जो सराइन जी तख़्ती आहे, जंहिंजे करे मथां अलाए पातल गाॾनि लाइ जो नथा लाइण लाइ उहा बि मां साईं जन खे इहा गुज़ारिश कंदुसि त जीअं तव्हांजो गुनागूं यानी ऐं कावठूं महिनतूं सहाफ़िन सां लॻाव रहियो आहे ऐं तव्हां प्यार शफ़क़त जो हथु रखियो आहे ऐं पोइ अवाम सां तव्हां उहो रवैयो रखियो आहे हर माण्हूअ सां। जेकॾहिं तव्हांजी तबियत सही न आहे कॾहिं माण्हू सां मिलो था, हिन वक़्तु जेकॾहिं तव्हांजी तबियत अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखंदो, असांजी दुआऊं आहिनि तव्हां सां। तव्हां वेठा आहियो जेसीं ताईं वेठा आहियो तेसीं ताईं माण्हुनि सां मिलो ऐं इहा ई शर्त आहे। के माण्हू चवंदा आहिनि दादा साईं मुराद अली साहब कोन मिलंदो आहे, पर मां सम्झां थो हे जितूअ जे इस्पताल में मोकिलण जहिड़ा जेके इहे चवनि थोरो हाणे अर्ज़ु आयो त कहिड़ी ॻाल्हि कयां। असांजी दिली तमन्ना हुई तव्हांजी तबियत सही न हुई, हिन हलफ बरदारी जी तकलीफ़ लाइ साईं हसन अली साहब खे गुज़ारिश कई। पोइ मां हिकिड़े दफ़े कराची वियुसि गुज़िरियल महीने, पोइ मूं चयो साईं जन ईंदा हुते, मूं साईं जन सां असां हलफ खणाराईंदासीं। साईं तव्हां माफ़ कजे तव्हांजी ॻाल्हि करिजे, साईं जन पाण साईं हसन अली साहब जन इजाज़त ॾिनी, पर हिते साईं हसन अली साहब मौजूदु आहे, पर मां उनजे बावजूदि बि उन खां इजाज़त घुरी त साईं वॾो आहे असां छो त वॾो सभिनी जो ई असांजो वॾो ई पर उन्हनि जो वॾो ई असां ईअं था सम्झो था सिधो चाहियूं असांजो। तंहिंजे करे हाणे कहिड़ी ॻाल्हि चवां त के उहे हस्तूं आहिनि
जिन सां तव्हां सुठो वर्ताव कयो हूंदो पर शायदि उहे तव्हांखे भुलिजी विया हूंदा पर असां तव्हांखे भुलिजण वारा न आहियूं जेसीं ताईं जहिड़ो हाथे थी था तव्हां सां मुंहिंजो सिर लॻे चाहे किथे बि हुजो कहिड़े बि शइ में हुजो त बि तव्हां सां सिर लॻे साहब खां अलावा ज़ाती तालुक़ लॻे ऐं मां तव्हां में एतिरो नज़र रखां थो त असां भरियारो जे साहिबनि सां बि तव्हांजो उहो ई लॻाव रहंदो ऐं असां सां जेको बि सहकार थींदो असां जेकॾहिं मां इहा बि गुज़ारिश कंदुसि असांजे भरियारो मां ॿियनि खे नथो चवां पर असांजे पंहिंजे प्रेस क्लब जे उहिदेदारनि जी तव्हांखे शिकायत मिले तव्हांखे हक़ आहे त असांखे चई सघूं था पर मुंहिंजी ज़ाती शिकायत मिले तव्हां असांखे चइजे न चयो त पोइ असां सां दुश्मनी कयो मां इहा तव्हांखे गुज़ारिश कंदुसि असांखे तव्हांजो शफ़क़त जो दुआ जो हथ रहे ऐं तव्हांजो सहकार असां सां रहे असीं ख़ुशि रहंदासीं न त असीं आहियूं बीमार हाणे मां तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि कयां साईं तव्हांखे तकलीफ़ बीमारीअ जे हूंदे बि तव्हांखे असां हिते तकलीफ़ न हींअर बि गर्मीअ में विया आहियूं ख़बर आहे ज़ाती एसी खां तव्हां उते बि कोन वियो छो त तबियत अहिड़ी आहे पर माफ़ कजो इन जे लाइ मौजरत असीं तव्हां खां घुरूं था पर तव्हांजूं महिरबानियूं आहिनि तव्हांजा कुर्ब आहिनि जेके असीं लाहे बताए सघूं ऐं हमेशह ॻाईंदासूं जेकॾहिं मुंहिंजो पंहिंजो ख़ानदान जेकॾहिं हिते मौजूदु हुजे त उन्हनि खे बि तलक़ी न बिरयानी नाले साईं मुराद अली साहिब साईं नूर मोहम्मद साहिब जे ख़ानदान जी तव्हांखे जेका हमेशह तव्हांखे उतां शफ़क़त मिलंदी तव्हां कंहिंखे धमकींदो कोन कंहिंसां दुश्मनी कोन कंदो कंहिंसां इंतकाम कोन कंदो तंहिंजे करे उन्हनि खे पार कई आहे त तव्हां सां लॻाव रखनि हाणे मां वधीक कुझु नथो चई सघां इहा तव्हांजी महिरबानी आहे जेकॾहिं इन्हनि में कंहिंजी दिलि आज़ादी थी हुजे त पोइ उन सां मौजरत आहे जे साईंजनि खे हुजे लफ़्ज़नि मां का तकलीफ़ थी हुजे त मां उनजी माफ़ी थो वठां ऐं दोस्त को बि हुजे या मुंहिंजे भरियार जो शहरी हुजे जेकॾहिं उनखे तकलीफ़ पहुती हुजे त मां उनजी मौजरत थो वठां इहे कई लफ़्ज़ मां पर जी माण्हू जी कंट्रीब्यूशन हूंदी ग़रीबनि जे कमनि कारनि जे लाइ ग़रीबनि जे मथां शफ़क़त जो हथ रखण जे लाइ उहो भली केरु नाराज़ थिए या ख़ुशि थिए उन जी तारीफ़ करण हे जेके ॿ मलाइक वेठा आहिनि इहे लिखंदा आहिनि त इहे तारीफ़ करण जाइज़ आहे ऐं जेतिरी साईं मुराद अली शाह जी तारीफ़ कजे उहा तमामु थोरी आहे लफ़्ज़ कोन्हनि ही त तव्हांजा भिरियार वटि जो शहर आहे भिरिया जो पर हिन जो हथ मोरो जे साफ़िन जे मथां बि शफ़क़त जो ऐं अहिड़ी तरह पूरे सिंध जा साफ़ी असां ॾिसंदा आहियूं हिते कराची में साईं जे नंढड़नि सां त जेतिरी बि तारीफ़ कजे साईं जी जे साईं जे फज़लनि जी उहा तमामु थोरी आहे जेकॾहिं सिंध जा MP साईं मुराद अली शाह जे नक्शे कदम ते हलनि ऐं हुन जे फर्ज़नि जे नक्शे कदम ते हलनि त मां सम्झां थो त ग़रीब जो केर बि वार विको करे नथो सघे पर अफ़सोस थो थिए त बेनज़ीर सईद सां गॾु सियासत करण वारो ऐं असांजा लाश तड़पनि पिया सिर्फ़ इन जे करे जो असां कलम जी हुरमत बचाई आहे ग़रीबनि सां यारी आहे ग़रीबनि जे मसइलनि खे एमानत कोन पहुचायो इहो ॾोह आहे न त MPA साहब ऐं असांजा मां बेसिकली पुराणो पीपल्स पार्टी जो माण्हू आहियां शहीद सां बि गॾु रहियो आहियां केतिरा केसा वधीक जिदोजहदी एमाड़ी ताईं साईं खे ख़बर आहे मौला साहब खे असां लड़ाई उन में कंट्रीब्यूशन हर तारीख़ुनि में हिस्सो रहियासीं पर साईं बिमला साईं अॼु असां निंदड़ खां थी विया आहियूं असांजा साथी चूंडे शहीद कया था वञनि जेके सच हक़ लिखण वारा आहिनि जेकॾहिं सच हक़ ते कलम जी हुरमत खे बचाइण जे लाइ तव्हां मौत ॾींदो त पहिरियों अचो मां कलम न खणां अचो सिंध में असगर पर खां वारो त मां तव्हांजा करतूत ज़ाहिर ऐं तव्हां अवाम जे अॻियां उहे हक़ीक़त ॿुधायां सिंध जी अवाम खे
जा बवेला कोन्हनि खे बवेला के हम गरीब के मानी जा कोन्हनि खे लखे माण्हुनि जा घर रही विया त मूंखे यादगिरी थी अचे आफ्ताब साहब तूं असांजो पुराणो यार आहीं त मौलवी मुश्ताक जेको फ़ैसिलो कयो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टे खे पूरे केस में फांसी ॾिनो त पोइ उनजो हशर इहो थियो उन्हनि खे मखियुनि खाई मारे छॾियो जेके लाश पूरण पिया वञनि उहे भॼी विया ही फ़ैसिला ग़लति न कयो इदारनि में वही इदारनि खे तबाह न कयो सिंध जी अवाम सुञाणा सिंध जी अवाम हर कहिड़े माण्हू ते नज़र आहे हुननि जी मथां तव्हां अचो त ग़रीब आहिनि हिननि खे का ख़बर ई कान्हे तव्हां ऐवान सिंध असेंबली में कराता वास्ता कयो तव्हांजा इंजीनियर एसटी माण्हुनि जा घर पैदा आहिनि छो सुभाणे टेक्नोलॉजी जो धनो आहे सखर में शहीद बिया साहब उते बि असां ॻाल्हि इहा रखंदासीं साईं छा कयूं ॻाल्हायूं न असांजा बीमारी में अहिड़ा सुरीला कलमकार जेके तड़पनि पिया जंहिं जे लाइ गोरी कान्हे का हशर थी विया जंहिंजो कंट्रीब्यूशन हूंदो आहे उनखे असां कहिड़ी शइ बि कंदासीं उनजी तारीफ़ बि कंदासीं उनखे गुलनि जा हार बि विझंदासीं ऐं साईं मुराद अली शाह जी हक़दार आहे हिन जा नंढड़ा हक़दार आहिनि इन जा वञ जचंदे बाबा के जो बि कोन्हे हींअर सदर हुजे आहे अब्बासी साहब उनखे चवां त लुराणी साहब खे न्यापो थो ॾियां त साईं असांजो ताज़ो कलमकार हींअर अटैक में मरी वियो हुन सिर्फ़ ईअं केस दाख़िल कयो सीनियर सिविल जज हो त जेके गवर्नमेंट मुलाज़िम जेके 1.5 लख खणनि था इहे वञनि पढ़ाइनि प्रेस क्लब में हिननि जो हक़ कोन्हे त हुनजो केस उछले डिसमिस करे छॾी उन्हनि खे ॿुध ई न हुनखे अटैक जो मरी वियो इन खून जो हिसाब इन जज खां वठिणो आहे जेकॾहिं वकील ज़िले में न आहिनि त मां पुराणो माण्हू आहियां मां ख़ुदि पीसी दाख़िल कंदो आहियां हाई कोर्ट में कंहिं बि साहबी खे निंदड़ो बेखूबो करे मारण वारनि खे न छॾींदासीं कलम तलवार खां तिखो आहे पर तव्हां बि महिरबानी करे ॿधी कयो या नारो आहे न असांजो हर घर से भुट्टा निकले गुस्सा कलामी न करिया न कभी उभरंदड़ सिंध जी सलामी न करिया न कभी सिंध ता अमर असांजी घेरनि जी गुलामी न करिया न कभी मानवा साईं MP मुराद अली शाह साहब असांजी अदी डॉक्टर फातिमा अंसारी साहब असांजो सीनियर DP अगवान साईं आफ्ताब मला साहब साईं टाटा बशीर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुनफा दी न्याणीअ जे तरफ़ां तव्हांजी मातरत सभिनी भाइरनि खां बुज़ुर्गनि खां ऐं उन्हनि ॿारनि खां जेके मुंहिंजो वेट पिया कनि लेकिन इन ॻाल्हि खे वठंदो ऐं पंहिंजी न्याणीअ खे जेका असांजी इहा तकलीफ़ आहे
के शहीद जी न्याणीअ जे तरफ़ां तव्हां सभिनी सहाफ़िन भाइरनि खे खिराज तहसीन थी पेश कयां ऐं सलाम बि पेश कयां थी। सलाम बि पेश कयां थी छो कि तव्हां हमेशह नौशारो फिरोज़ जो आवाज़ बणिया आहियो। तव्हां मुश्किलनि में कंहिं लालच जे बिना कंहिं मक़सद नौशारो फिरोज़ जो आवाज़ उथारियो आहे, ऐवाननि ताईं पुॼायो आहे। इन करे तव्हां सभिनी भाइरनि खे सलाम पेश करियां थी ऐं दिल जी गहराइनि सां मुबारकबाद बि पेश करियां थी छो कि तव्हांजो हथ आहे शहीद शहनाज़ अंसारीअ जी न्याणी अॼु तव्हां सां गॾु आहे ऐं हुनखे इहा ज़बान आहे छो कि उनखे ताक़त ॾियण वारा तव्हां सहाफ़ी आहियो। मुंहिंजी क़यादत आहे, मुंहिंजे ज़िले जी आवाम आहे। अॼु मां तव्हां सां गॾु आहियां त उनजो सबबु आहे सिर्फ़ु तव्हां। कुझु ॾींहं पहिरियों नौशारो फिरोज़ सिविल हॉस्पिटल जो नालो जेको मनसूब कयो वियो आहे शहीद शहनाज़ अंसारी गवर्नमेंट हॉस्पिटल नौशारो फिरोज़, उहो तव्हांजी महिनतुनि जो नतीजो आहे। उहो तव्हां सहाफ़िन भाइरनि जी महिनतुनि जो नतीजो आहे जिन मुंहिंजी माउ जो नालो ऐं पंहिंजी भेण जो नालो कॾहिं दफ़न न थियणु ॾिनो, जो अॼु हुनजो नालो सिविल हॉस्पिटल ते रखियो वियो आहे। उन लाइ बि तव्हांजी इलाही सारी शुक्रगुज़ार आहियां, इलाही सारी तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मुंहिंजे मथां हमेशह हथ रखियो आहे, तव्हां मुंहिंजो हमेशह साथ ॾिनो आहे। उमेद आहे त अॻिते मुंहिंजो साथ ॾींदा। उमेद आहे कि ईअं ई मुंहिंजे मथां ईअं हिकु शहीद जी न्याणीअ जे मथां हथ रखंदा छो कि नौशारो फिरोज़ जी सहाफ़त आज़ाद सहाफ़त आहे ऐं नौशारो फिरोज़ जे सहाफ़ी भाइर जिन जिन खे मूं ॾिठो आहे ऐं जिन जिन सां मुंहिंजो हीउ पूरो साल ऐं पूरो वक़्तु गुज़रियो आहे उहे बिना कंहिं लालच जे बिना कंहिं मक़सद जे मूंसां कुल्हो कुल्हे में मिलाए करे हलिया आहिनि ऐं मूंखे हिमत ॾिनी अथनि, मूंखे हौसलो ॾिनो अथनि त तूं असांजी न्याणी आहीं, हौसलो न हारजांइ, इंशाअल्लाह तोखे तुंहिंजी माउ जो इंसाफ़ बि मिलंदो ऐं इंशाअल्लाह इहो नालो कॾहिं दफ़न बि न थींदो। इन करे मां कॾहिं बि को बि सहाफ़ी भाइरनि जो प्रोग्राम कॾहिं बि न छॾींदी आहियां छो कि मुंहिंजी मज़बूती तव्हां आहियो, मुंहिंजो हौसलो तव्हां आहियो ऐं मूंखे हौसलो ॾियण वारा हमेशह तव्हां आहियो। वधीक टाइम न वठंदसि, तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर उन शहीद जे तरफ़ां उन शहीद जी न्याणीअ जे तरफ़ां इलाही सारी मुबारकूं, नवनि चूंडियल नुमाइंदनि खे इलाही सारी मुबारकूं। उमेद आहे त हिकु आज़ाद सहाफ़त वांगुरु ग़रीब अवाम, यतीम अवाम ऐं ग़रीब मज़दूर हारी जो आवाज़ बढ़ंदा, ऐवाननि ताईं पुॼाईंदा ऐं पूरी पक आहे त मुंहिंजे छा हथ रखंदा। मेरी भाइरनि जी माज़रत दुआउनि में यादि रखिजो हिकु शहीद जी न्याणीअ खे। हिकु दफ़ो ॿीहर थी चवां तव्हां सभिनी सहाफ़ी भाइरनि खे इलाही सारी मुबारक। महिरबानी। जो गर्दिश है दौरान से गर्द निहायत काबिल एहतराम असांजो सीनियर बरक़ सियासतदान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबाई रहनुमा मुंतखब MPA बाबा सैयद मुराद अली शाह साहब के तारीफ़ जो मोहताज न आहे। नाला खणण जे टेम कढी ईंदो ज़फ़र खे सुञाणो था, अमजद वेठो आहे, कोराई साहब असांजे MRD जो साथी आहे, थोरो मथे मौला बख़्श हुजे पर हिन महफ़िल ते चंड जॾहिं हया त अॼु बशीर ऐं असांजी न्याणी डॉक्टर फातिमा शहनाज़ नौजवान क़यादत रुख़साना बि वेठी आहे। तमाम मेहमान दोस्त साथियों अस्सलाम वालेकुम। या अली मदद जिए भुट्टो जी अवाम अॼु आया हूँ तव्हांजे शहर ऐं बिरिया रोड में
जिते सहाफ़िन जी चूंड थियण खां पोइ हुननि जी तंज़ीम सारी मुकमल थियण खां पोइ हलफ़ बिरादरी जी तकरीब तव्हां कराई आहे। उहा तकरीब बिरखड़ा तव्हांजी दाहत खे सलाम आहे, बिरयाउण वारो तव्हांजी मोहबत खे सलाम आहे, तव्हांजे प्रोग्राम जोड़ण खे सलाम आहे, तव्हांजी नेक ख़्वाहिशात खे सलाम आहे त तव्हां जॾहिं तंज़ीम ठाही तव्हां तंज़ीम खे अमली जामो पारायो ऐं पारायो था उन घर में उन बुज़ुर्ग खां जेको अॼु हिते बीठो आहे डॉक्टर बशीर उमराणी ऐं साईं मुराद अली शाह बि वेठो आहे। जॾहिं साईं मुराद अली शाह खे ॾिठोसीं मां ॿुधायो त मूंखे उहो ज़मानो यादि अची वियो, 1985 जो ज़मानो यादि अची वियो। डॉक्टर बशीर उमराणी जॾहिं मुंहिंजे जवानीअ जा टेणा हुया अदा वेठो कोराई साहब खेले तो पुराणो हुआ तमाम हरकत दिया जेल हुआ जज्बात जोरिया पूरी सा जेड़ो गटकाई लो तहरीक में तो अदा मकसद ये कहता बशीर तवा जो हलफ खड़ा हो का साहब हलफ खड़ाने के वक्त वो कौन सी भी तंजीम हो, वो चाहे मजहबी निसानी तंजीम हो, जब हलफ उठाया जाता है, जब कसम उठाया जाता है, एक बेटे होते हैं मां के बेटे, वो मां को जब दूध से फिर पिलाती है, वो हलफ उठाने के बाद वो फांसी के फंदों पर चढ़ जाते हैं। कुछ तो इस तरह गिर जाते हैं, कुछ वो मलका करम नूरजहान की तरह है, पुत्र हटा के नहीं बिकते तो लगदी फिरे बाजार कुड़े। मकसद ये है कि सहाफत और जो कलम उठा रहा है पूरे पाकिस्तान के अंदर हमने मोहतरमा बेनज़ीर शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा से काम किया। लोगों के थोड़ा सा हमने जुल्फ़िकार अली भुट्टो साहब को बचपन में देखा, साथ नारे लगाए, हमने काम किया। मैंने सिंध के बड़े बड़े सियासतदानों के घरों में रहकर भी काम किया। मैं मखदूम खलीक जमा के साहब, गुलाम मुस्तफा जतोई साहब हो, ये कुरैश साहब बैठे हमारे भाई हैं, पुराने कारकुन मोरो के पीपुल्स पार्टी में जतोई गुलाम मुस्तफा हो, गुलाम मुस्तफा हो, निसार अहमद खोड़ो हो, मीर हज़ार खान बजरानी हो, जहांगीर बदर हो, शेख रफीक हो, साईं खुर्शीद शाह हो या कायम अली शाह हो, पीर मजर हो, पाकिस्तान के पूरे कराची से लेकर इस्लामाबाद तक मैं बात कर रहा हूँ। मैंने मुख्तलिफ जेलें बचपन में देखी, अडियाला जेल, रावलपिंडी से लेकर कराची सेंट्रल जेल तक मेरा बाप भी, हम भी जेलों में रहे, कोई बड़ी बात नहीं। लेकिन आपकी सहाफत को मैं सलाम पेश कर रहा हूँ, उसकी यार मिसाल नहीं मिलती। मेरा दोस्त था, मेरा भाई था, मेरा एक अदना बचपन में साथ खेले, सेठ पड़े, खेला कूदा, अजीज मेमन साहब मेरा खुद का शहीद, मेरा दोस्त, मेरा भाई। पार्टी अपनी जगह में हो, लेकिन हकूक की बात होती है। मैं इस बात को तस्लीम करता हूँ, मैं कायल होता हूँ कि यार हक हक है, नाक नाक है। अभी आपका 100 साहबी कत्ल हुआ जो कि मुसलमान भी नहीं है, गैर मुसलमान है, लेकिन मैं सलाम पेश करता हूँ सहाफियों आपकी उस माँ पे, उस माँ को सलाम है जो आपके से दिलेर बेटे पैदा करती है। माँ दुआ मांगती है मेरा बेटा अफसर बनेगा, कोई बहन दुआ मांगती है मेरा बेटा दूल्हा बनेगा। मैं अपने भाई को मेहंदी लगाऊंगी, शगन उठाऊंगी, लेकिन वो सहाफी जो शहीद, जो जंग लड़ता है हकूक की खातिर, जो झुकना नहीं है, जो बिकना नहीं है, आखिर वो गोली हो या लाठी हो, जब उसकी आवाज बंद की जाती है, वो आवाज बंद नहीं करता, वो लड़का रहा है, वो कह रहा है लड़ूंगा। मेरी कायद शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, मुझे याद है इस्लामाबाद के अंदर, लेकिन वो सहाफी थे जिन्होंने पाकिस्तान में एमओडी तहरीक हो या भुट्टो बचाओ तहरीक हो, जमहूरियत की बहाली के लिए सहाफियों ने कोड़े खाए, और नौशर और फिरोज के सहाफियों ने कोड़े खाए।
और बाकायदा जंग की, हम आप लोगों को कैसे भूल सकते हैं। बाकी चाचा बशीर तव्हां जी तकरीर कई प्रेस क्लब तव्हां नौशहरे जो ज़िक्र कयो मूंखे बिल्कुलु यादि आहे। साईं मुराद अली शाह अहिड़ो वज़ीर हुयो, का ख़ुशामंद काने का मां बलाणी कोन्हा को, तव्हां मुंहिंजे पीउ खे बि सुञाणो था, मूंखे बि सुञाणो था। असां सियासत जो तरीक़ो आहे, हाणे चवंदा कंहिंजो पुटु आहे, फलाणे जो पुटु आहे, पीउ जी ख़बर सही न आहे, हिनखे कहिड़ो मज़ो तॾहिं पीउ ॾाढो साईं मुराद अली शाह जो ख़ानदान आहे न, साईं नूर मोहम्मद साहिब बुल्ले साहिब सां गॾु कमु कयो, इलेक्शन विड़ियो, पंहिंजे इलाइक़े में स्कूल ठाराइनि ऐं पंहिंजी सियासत जी ख़िदमत खां शुरूआत कयनि। जेकॾहिं को ख़ानदान ख़िदमत चाचा बशीर उन प्रेस क्लब जो हवालो मां तव्हांखे ॾींदो वञा त नौशहरो फिरोज़ में अदा कोराई साहिब इहो नौशहरो फिरोज़ जी प्रेस क्लब तव्हांखे बि यादि हूंदो, साईं वज़ीर थियो ऐं साईं जहिड़ो वज़ीर मूंखे ॾिसण में कोन थो अचे। अॼुकल्ह जा टेड़ा छोरा थिया आहिनि, ॿाहूं खंभड़ियूं टेड़े था हलनि, साईं में सदाकत आई, ख़ुदा जो सोशल वेलफेयर जो मिनिस्टर हुजे, चाहे एक्साइज जो वज़ीर हुयो, मूंखे यादि आहे चाचो चनो मरहूम अलाह हुनखे करोड़ करोड़ जो नसीब फरमाए, जॾहिं प्रेस क्लब ते इन सीनियर साहिब साईं मुराद अली शाह जो रस्तो रखियो, साईं हुते ऐलान कयो, अरे बाबा कुर्सियूं त परे आहिनि, साईं सोफ़ा वठी ॾिननि त साहिब बि सोफ़नि ते वेहनि, यादि आहे कोन्हे को चाचा बशीर यादि अथई न? त साईं चयो त मां तव्हांखे सोफ़ा थो वठी ॾियां, शुरूआत थी वई। किथे ई प्रेस क्लब नौशहरे में सभिनी सखियुनि जी ख़बर अथव न, जेके तव्हांजे सियासतदार नौशहरे में सखी आहिनि उहा त ख़बर अथव न, काॾे वॻा गिलाम वठी कंदा असां हीअं थी वियो, मुराद अली शाह जहिड़ा थी ॾेखारियो न। मारे ख़ुशामंद कयां तो साहब ही मुझे भाउ थी दी ऐं चवे जेकॾहिं मां कूड़ थो आहियां कंहिंजी तुंहिंजी ज़बान मुंहिंजी हे भैया जे टोक में चार मूंखे फांसीअ ते, जेकॾहिं कूड़ी ॻाल्हि मां थो कयां साहब जे हवाले सां मूंखे यादि आहे साईं मुराद अली शाह तव्हांजे साहिबनि खे सीनियर साहिब खे ज़फ़र नगर साहिब जो शहर में ठहो, हिन बाक़ाइदा इज़त ॾिनी ऐं डिप्टी कमिश्नर खे कोन ॾिनी, तॾहिं त डिप्टी कमिश्नर बि त हानेस्ट हूंदा हुया, के हूंदा ऑफिसर हूंदा हुया, ॻाल्हि हूंदी साईं पंहिंजे गीते मां हथ विझी ऐं कॾहिं चई मां शुरूआत थो कयां, यादि आहे कोन्हे पखा एयर कंडीशन जी शुरूआत मुराद अली शाह चयो साहब एयर कंडीशन हिकिड़ो माण्हू ख़िदमत करे थो पियो, पोइ तव्हांखे बि अॼु चाचे बशीर जेको हलफ बिरादरी तकरीर कराई आहे उन हवाले सां मां चवां थो तव्हां कसम उन माण्हू खां खणायो था पिया जेको बाक़ाइदा हिन शइ जे लाइक़ु आहे त साहिबनि खां जेकॾहिं हलफ बिरादरी तकरीर में मुराद अली शाह खणाए हिन खां वधीक ॿियो छा खपे। मां तव्हांखे सलाम थो पेश कयां, तव्हांजी सोच खे तव्हांजी चूंड खे सलाम थो पेश या तव्हां चूंड कई आहे या प्रेस क्लब जी हलफ बिरादरी तकरीर साईं मुराद अली शाह बाबा जेको कंदो इंशाअल्लाह ताला जो रसूल कंदो ऐं तव्हां ॿुधंदो त इहे साहब बि सुरखुरो थींदा ऐं साईं खे मां गुज़ारिश कंदुमि साईं को भेड़ा रोड ते महिरबानी करे, हेॾो वॾो शहर आहे, कारोबारी शहर आहे, इहे असांजा शहरी इतिहाद मेरापुर या नो भेड़ा रोड इहे मारे भाई रहते या हमारी बिरादरी रवे है साईं, कुछ मेहरबानी कर दे भेड़ा रोड में मारे शहर का मेहरबानी कर दे साईं, हिते बि का प्रेस क्लब हिननि खे ठाहे ॾियो, हिते बि का खटड़ी रखी वञण वेठा हुजनि, भला हे काॾे वञनि अबड़ा सबड़ा अचनि था, पोइ कंहिं पखड़े जी हवा खाईंदा, ॿ कमरा हुजनि अॻियां विरांडो हुजेसि, अॻो अटैच बाथरूम हुजेसि, मिड़े खां महिरबानी थिए तव्हांखे अलाह गॾु ॾिनो आहे, सभु कुझु ॾिनो आहे, साहिबनि जो तव्हां हमेशह ख़िदमत कई आहे ऐं मां सम्झां थो त बाबा मुराद अली शाह इहे आर्डर ऑफिसरनि खे कोन कंदो आहे, इहो आर्डर चवंदो आहे संगत खे, पंहिंजे गीते मां चवंदो आहे त 2 लख 3 लख बाबा मां शुरूआत कयां इंशाअल्लाह ताला। अॼोकी हलफ बिरादरी तकरीर में साईं मुराद अली शाह तव्हांखे तकीरूं कंदो, पर मुंहिंजो क़ाइद मुंहिंजो रहबर मुंहिंजो मुर्शिद इहे तकीरूं साॻियूं घड़ी घड़ी कोन थो ॿुधाए तव्हांखे त बाबा मां कंडियारे तकीर उहा कई वरी हिते उहा साॻी तकीर करे, न तव्हांखे ॻाल्हियूं नयूं ॿुधाईंदो,
मुराद अली शाह जी तकरीर जेकी आहे जे तव्हां उनखे सोचींदो जे तव्हां उनखे लोचींदो त मुराद अली शाह जूं ॻाल्हियूं मुराद अली शाह जूं जेके गुझारियूं आहिनि जेके गहरायूं आहिनि उहे सम्झो हाणे साईं खे ॿुधो ऐं मां इहे निमाणी गुज़ारिश साफ़ जे पारां जिते बशीर जो वर्षो मथो ॾिसी मां चवां थो त हिन जेकी जंग कई आहे ऐं साईं गाॾीअ में चए बशीर में सॼी सां गॾु हलियो शाबाश शाबाश पोइ हिकु दफ़ो ग़लती करे कोई एमके में वियो पोइ वरी कोन डॉक्टर फातिमा साहिबा मोजिज़ स्टेट जे वेठल हाज़रीन सयाफ़ी हज़रात बुज़ुर्गों ख़वातीन नौजवान साथियों अस्सलाम वालेकुम। ये ॿुधो अॼु हिन तकरीर में जेको बशीर अहमद हेॾो एतमाम कयो आहे त हीअ महफ़िल कोठाई आहे ऐं असांखे इहो मौक़ो ॾिनो अथऊं त तव्हां सां असां चङियूं ॻाल्हियूं कयूं जो या इल्म जो या कंहिं बि ॻाल्हि जो अंत न हूंदो आहे समुंड जे तहत केरु नथो कोन करे कि सहाफ़त तालीम मौसीक़ी अदब जेके बि ॻाल्हियूं आहिनि उनमें माण्हू सिखे थो जेसिताईं उमिरि आहे तेसिताईं तव्हां सिखंदो रहंदो आहे उन जेका लिमिट कान हूंदी आहे त हद मुक़ररु थी पियो हाणे ही उन लिमिट ते पहुतो वकील खां पुछंदो त कोन त मां का चवंदुमि त मां प्रैक्टिस थो कयां माना सिखां थो प्रैक्टिस करणु माना सिखणु पोइ जेसिताईं जीअरो आहे उमिरि भर चओ त मां सिखां थो ऐं को बि मुकमिल कंहिं ॻाल्हि में न हूंदो आहे। हाणे हुकूमत ॾे हलाइण ॾे मुल्क हलाइण ॾे 4 अदारा मुख्य हूंदा आहिनि। हिकिड़ो अदारो हुकूमत, ॿियो इंतिज़ामिया, ॿियो अदलिया, चौथों सहाफ़त। हाणे चारई जेके इहे अदारा आहिनि जेकॾहिं इहे सिहतमंद आहिनि मज़बूत आहिनि त कार हलंदी पर जे कार मां हिकिड़ो व्हील तव्हां कढी छॾियो हिकिड़ो व्हील कढी छॾियो त कार न हलंदी। 3 अदारा मज़बूत हुजनि पोइ बि हिकिड़ो अदारो कमज़ोर आहे कार न हलंदी जंहिंखे लाज़मी आहे त 4 अदारा जेके मज़बूत हुजनि उन्हनि खे मज़बूत रखण लाइ इन 4 ॻाल्हियुनि खे ख़्यालु रखिणो आहे। 4 अदारनि खे सोचिणो आहे त असां कहिड़ी तरीक़े सां भॻवान 12 खे बसि करायूं इनखे कहिड़े तरीक़े सां मज़बूत रखिजे जे मुल्क में तरक़ी अचे। आफ्ताब साहिब हिकु ॻाल्हि कई त तकरीर जेका आहे सा साॻी न हुजणु खपे। अॼु मुंहिंजी 4थी तकरीर आहे जेके हाणे मां आयो आहियां 6 साल लॻी थो वञे 4थी पर नई तकरीर किथां कजे ज़्यादा साॻियूं ॻाल्हियूं करे कोन नई तकरीर जेका करणु अच्छा मूंखे बि सुठो लॻंदो आहे त मूंसां जेके दोस्त हूंदा वेठे उहे चवंदा साईं त तो दरिया में योगा ॾायो अॼु सुबुह कोडो वारे प्रोग्राम में कल्ह ज़फ़र कीरे साहिब जे फंक्शन में छा ॻाल्हि कयव त कोशिशि मां कंदो आहियां त मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते माण्हू ॻाल्हाए मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते ताकी जेके मूंसां दोस्त थियनि था उहे बोर न थियनि उहो इहो सम्झो त नई ॻाल्हि था ॿुधनि ऐं नई ॻाल्हि ॿुधण में नयूं ॻाल्हियूं नया तजुर्बा ऐं नया जेके रंग उहे पेश थींदा। हाणे सहाफ़त निहायत हिकिड़ो अज़ीम ज़िम्मेवारी तव्हां ते आहे जिन तव्हां रखिणो आहे अज़ीम ज़िम्मेवारी आहे ऐं तव्हां ईअं कॾहिं न महसूसु कजो ॿिया 3 व्हील जेके आहिनि से ख़राबु आहिनि हुकूमत में ख़राबी आहे इंतिज़ाम में ख़राबी आहे अदलिया में ख़राबी आहे असां बि ख़राबी पैदा कयूं बर्बाद न थी तव्हां पंहिंजे उसूल ते पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहो ॿियनि खे हलणु ॾियो उहे तव्हांखे ॾिसी उन्हनि ते बसर पवंदो हिकिड़ो जेको व्हील असां ठीकु ठाक आहे असां पाण खे पोइ हिक ॿिए खे सदे हर हिकु जेको माण्हू उहो सुधरण जी कोशिशि कंदो ऐं सहाफ़त जा 2 पहलू आहिनि
माफ़ कजो के मुझे ॻाल्हियूं पाण खे मां चवंदुसि ज़रूरु। शहाबत जा ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो पहलू आहे जंहिंमें जो मक़सदु सिर्फ़ु हूंदो आहे त इंसाफ़ जी ॻाल्हि कजे, ज़ुल्म जे ख़ातिर तलवार वांगुरु कलम खे हलाइजे, ज़ुल्म जे ख़ातिर दीवार थी साम्हूं कजे, कमज़ोर थी कंहिं ताक़तवर दुश्मन जे साम्हूं न झुकिजे, दुश्मन खे ताक़तवर दुश्मन खे जेको ज़ालिम माण्हू जेको राशी आहे जेको करे छॾे मुलविस आहे पोइ उन लालच में अची करे तव्हां उते निड़ंदो तव्हांजो जेको उसूल आहे उहो टुटी वेंदो। हिकिड़ो दफ़ो तव्हां लाइ था जेका किसान ख़ातिर छिड़ियो त पोइ तव्हांखे सही रस्तो न मिलंदो। उन्हनि माण्हुनि जो मिसाल वठो जेके माण्हू सियासत में, पार्टी वफ़ादारी में, हुकुमरानी में जे सही हलिया त तव्हां उन नशे क़दम चयो। जेकॾहिं तव्हां सम्झो था त मुराद खां सही ईमानदारी सां हुकुमरानी कई या अवाम जी ख़िदमत कई त उन मां तव्हां सिखो त उन वांगुरु हलो। पर ईअं न थिए त फलाणो माण्हू जो पासो तो बेढंग वॾो माण्हू सां ज़ुल्म कयईं, कब्ज़ा खोलियो कयईं त उनजो छा थिए छाकाणि छा ॾिना बचा पैसा वठंदा, पैसो ॾिना बि काशे न आयो, पैसो सभु हिते रहिजी वेंदो। मुंहिंजे नज़दीक पैसो उहो आहे जेको पैसो सर्कुलेशन में हुजे। ईअं मां सम्झां त मूं वटि पैसो आहे पर मां इस्तेमालु नथो कयां, खाई बि कोन थो सघां, इस्तेमालु नथो कयां, पोइ पैसो कॾहिं थो वञे। पोइ ईअं मां सम्झां त अमेरिका जो जेको ख़ज़ानो सम्झंदो आहे त न को मां खपाए सघंदुसि न इस्तेमालु करे सघंदुसि। सम्झो मुंहिंजो मां अमीर तरी माण्हू आहियां त पैसो उहो आहे जेको तव्हांजे जेकर हथ में अचे थो त हुनखे सर्कुलेशन में आणो। सर्कुलेशन जो मक़सदु कहिड़ो? हिकिड़ो माण्हू आहे उहो टिजोड़ में पैसा रखी ज़मीन जे पूरे छॾी त मां हुननि दोस्तनि खे चवंदो तव्हां जनम ॾींहुं ॿ ॾेई छॾींदो उनखे हलायो हवा में घुमण फिरण जेको मां होॾां वियो होॾां वियो सर्कुलेशन में आणो न। जेसिताईं तव्हां सर्कुलेशन में पैसे कंदा आहियो त पैसा डिमानिटाइज़ थी वञे, हुकूमत जे नोट ख़तमु त उन नोटनि जी तव्हांजे अख़बारनि जे पननि जी क़ीमत बि कोन थी। अख़बार वारा ॾेई बि पकोड़ा ई वठंदा, नोट तव्हांजा थिया त पकोड़ा ई कोन वठंदा, इस्तेमालु थिया न आहिनि। सो जीअं इस्लाम जो उसूल आहे त ज़कात ॾियो, कि मुंहिंजो बि उसूल आहे त वंड कयो ताकी जेको अलाह थिए उनजी विर्छ कयो। जॾहिं तव्हां विर्छ कंदो त तव्हांजी दौलत में तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो ऐं ग़रीब अवाम खे फ़ाइदो मिलंदो। ऐसा इहो जेको सबक़ु या दर्द जेको आहे त वॾनि खां वठी जेको आहे सुठो आहे ऐं उन ते अमल कयो आहे, उन मां फ़ाइदा हासिल कया आहिनि। 82 सालनि खां वठी जेका सियासत में तव्हां असांजो साथ ॾिनो आहे छाजे करे? कई माण्हू आहे 2 3 4 5 6 82 सालनि ताईं हिकिड़े ख़ानदान में जेका सियासत हुजे त सबबु कहिड़ो अलाह साईं महिरबानी ऐं अलाह साईं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी थिए थो उहा तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। उन ते अमल कयो, अलाह तव्हांखे कॾहिं न थींदो, भई न थी वियो त पोइ कमु न कंदो। तव्हांजे दोशहरे जी जॾहिं प्रेस क्लब ठही त सॼी मूं ठाराए ॾिनी, मूंखे यादि आहे। ठीकु आहे, उन ज़माने जी जो हिसाबु लॻायो त केतिरो पैसो हूंदो। हाणे त टैक्सी बि छॾाए छॾियो, मूंखे का परवाह कोन्हे। मां इहो सोचींदो आहियां कि टैक्सी चढ़ाए जे रिकॉर्ड में लिखियलु हुजे या ख़िदमत कयां कई हितां जे माण्हुनि जी जे तारीफ़ करण जी मूंखे ख़्यालु न हूंदो। मां चयो उते अलाह साईं उहा ॻाल्हि जेका थिए उते दुको दाख़िल थिए, उते थियो त असां दुनिया में फतेह कई, करोड़े रुपया हासिल कया। मां कंडियारे में बि मूं पैसा ॾिना हुआ, उहा बिल्डिंग न ठही। दरिया में हींअर प्रेस क्लब ठहे वधी, उन में बि मुंहिंजो कंट्रीब्यूशन आहे टाउन कमिटी जी तरफ़ां या पंहिंजो जेको हाल आहे उहा बि ठहे पई। हाणे उन में जीअं मां तव्हां ॻाल्हि कयो त छा पंहिंजा 2 पहलू हूंदा। हिकिड़ो पहलू हूंदो पॉज़िटिव साइड जो, हिकिड़ो पहलू हूंदो नेगेटिव साइड जो। नेगेटिव साइड कहिड़ी आहे? पैसे जे लालच में तव्हां उहे ख़बरूं हलाईंदा आहियो जो सम्झो आहे पैसे जे ख़ातिर जा ख़बर आहे।
अच्छा था लिखो मिसाल तौर मोदी का तख्ता उलट गया सब कुमार मोदी का तख्ता उलट गया मैंने ले वरी अखबार पर ॾिठा तो कि खालिस्तान में सुकून ने फटा देता भी क्या कामयाबी हासिल की है मोदी बड़ा परेशान है हाँ कितने तोड़ दी हो और कितने परेशान है वरी किथे किथे तव्हां छा लिखंदो आग लग गई ट्रेन में बसिन वारा चवनि लाओ आग लग गई वरी टिपण छा ॾिनो बिलावल साहब अहिड़ी गुफ़्तगू कई जो मौलाना फज़लुर रहमान खे बाहि ॾेई हाँ किथे आग लग गई किथे हू जुड़ो फर्क है या वरी किथे भाग गई सब कहिड़ी छोकिरी वठो बार पोलिटिकल साहब वैक्सीन अची विया हाणे कोरोना भॼी इहे सिर्फ़ु पैसे कमाइण जूं जेके टैक्सिस आहिनि इहे महिरबानी कंदा नंबर 2 का बि ख़बर हूंदी तव्हां वन साइडेड था रहियो त का बि जांच कोन था कयो त जेकर असगर साहब जे ख़िलाफ़ ॻाल्हि आई आहे त उन खां त पुछूं न हीअ तुंहिंजे ख़िलाफ़ शिकायत थिए तुंहिंजो छा चवणु आहे पर जॾहिं हुनखे तव्हां ॿुधंदो पोइ तव्हां जज तव्हां आहियो फ़ैसिलो तव्हां थिया जे असगर साहब ॾोहारी आहे उनजे ख़िलाफ़ माण्हू हलायो जे बेकसूर आहे जीअं तव्हांखे दांड ॾिए उनजे ख़िलाफ़ हलायो मुंहिंजे ख़िलाफ़ हलाईंदा बिना मूंखे ॿुधण मां चयो खां छो त सही अच्छा मूंखे वरी एतिरो टाइम कोन्हे जो मां अख़बार पढ़ा या टीवी ॾिसां ऐं उनखे घुराए मां चवां न तव्हां पोइ असांखे पाण खे मूंखे एतिरो टाइम हुजे या त चओ त मां अवामी ख़िदमत छॾे माण्हू सनमदार को टीवी थो ॾिसां या को अख़बार में पढ़ां बस सारे साल वठी रखी आहे बस सारे साल हिते अचूं था सुबुह 10 बजे खां वठी राति जो 12 बजे माण्हू हींअर मां वेंदो न तव्हां हेॾो असांखे जिते 12 माण्हू वेठा हूंदा राति जो पोइ चवंदा राति जो वांदो वठो आसानी सां मिलंदो इहे ड्यूटीज़ जेके आहिनि इहे जॾहिं माण्हू में मशहूरु रहे थो पोइ इहो कोन थो सोचे माण्हू त कहिड़ी ॻाल्हि मां किथे पकड़ियां हा उनजे जंहिं तव्हां हिते इहो वॾो भार आहे का बि ख़बर हुजे कॾहिं त जी चयो हाणे मुंहिंजे कॾहिं 24 ॾींहं मूंखे वीडियो ॾेखारे मोकिलियो जिते मुरादरी शाह इरीगेशन ज़मीन ते कब्ज़ो पियो करे मुंहिंजी पंहिंजी ज़मीन आहे ट्रैक्टरनि जा 9 लखनि जी मिटी कोन विझां वरी मथे ते को 2-4 दुकान ठारायां होटल मां असांखे ग़रीब जो मूंखे जेको आहे रोज़गार माण्हू छा चवनि किथे दुकान ठाराए थो किथे मछाड़ू कामयाबु थो न मुंहिंजो त इहो सुठो आहे पोइ तव्हांखे कीअं छॾियो आहे तव्हां बि शहर वारा माण्हू वेठा आहियो बिरारो में करोड़पति माण्हू आहे दरबेड़े में करोड़पति माण्हू वेठा सवाइ अॾीनो वारो हुजे या असांजे घराने जे जो कहिड़े ॻोठ में पैसो कोन इस्तेमालु कयो सभु टूटे रखे वेठा आहिनि पैसे वठे नाम बणिजी वेठा आहिनि हाणे जेका पैसे जी ॻाल्हि हुजे बिरारो जो वॾो सेंटर आहे किरायो घणो थो वठे 1.5 लख रुपया 3 करोड़ रुपया हाँ 3 करोड़ रुपया 1.5 लख रुपया घर में मुंहिंजी उमिरि में त कोन्हे मूं त पैसा ब्लॉक करे छॾिया मुंहिंजे भिरिया जो रेट तव्हां ॾिसो रेंट 450 रुपया दुकान जो रेंट ॿियनि शहर में 20,000 22,000 तो मक़सद मुंहिंजो इहो हो त मां जेकॾहिं इहे पैसा कराची में लॻायां हैदराबाद में लॻायां तो उनमें मूंखे केतिरो प्रॉफिट मिले तो पंहिंजे ॻोठ में ॾिसी रहण जो मक़सदु आहे त हिन मुंहिंजे इलाइक़े में मुंहिंजा माण्हू इज़त ॾियनि था मां कमायां थो त मुंहिंजो मथां फर्ज़ु आहे त उहो पैसो मां उन्हनि माण्हुनि जे लाइ लॻायां ताकी उन माण्हू खे रोज़गार मिले ॿ वेड़ा मानी खाई सघनि पंहिंजे कमाई जी लालच में न मां चवां काज़ी अहमद में हीरे था फटाणे मूंखे हाणे जो कंस्ट्रक्शन में छॾंदो आहे हींअर तव्हां ॾिसो 7 में कमु हले रियावे पियो हले वरी कंडियारे मां स्कूल ठारायो उते वरी ॿियो स्कूल ठहे पियो जेको पैसो लॻे थो उनजो किरायो कोन थो मिले त फ़ाइदो कहिड़ो आहे जेके शागिर्द हुतां पढ़ंदा जेके क़ाबिल थी निकिरंदा त ॾाढो हुते लिखो त फलाणे माण्हुनि जे स्कूल मां असांजे खानदान जूं ख़िदमतूं जेके मां तव्हांखे ॻणायां त सुबुह थी वेंदो दरिया में जॾहिं अंग्रेज़ जो दौर हो त मुस्लमान जॾहिं बाबा साईं हॉस्टल ठाराई
उनजो सॼो ख़र्चु बाबा साईं भरींदो रहाइश फी ऐं ज़ोरी मुस्लमान खे दाख़िल कंदो हिंदू जी अक्सर हूंदी ज़ोरी छोकिरनि खे पढ़ंदो हारनि नारियुनि खे ज़ोरी स्कूल में पढ़ंदो सॼो ख़र्चु पाण कंदा ऐं उन्हनि जी वरी जेका नज़रदारी ख़ासि उहो कंदो उतां खां वठी छोकिरा स्कूल में वेंदा त लेफ्ट राइट हेॾे होॾे कोन हलंदा राति जो मां नंढो आहियां जीअं कावेरी हुजे बसां बीमार हुजे पोइ मां नंढो हूंदो ॾिसंदो बाबा त बीठो आहे दरीअ में तंहिं दफ़ा बिजली कान कंदे रहंदो सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी त छो पोइ जॾहिं सम्झाए त छो बीहंदो त तव्हां बि ॾिसंदो त हॉस्पिटल में छा थो थिए शीशा जेके बि लॻिया आहिनि हॉस्पिटल ट्रांसफर शीशा किथे राति जो ॿी दुखाए राति जो 2 बजे 3 बजे ख़बर पए हिन रूम मां कंहिं सिगरेट राति पीतो आहे बीड़ी पीतो आहे सुबुह जो ढकुन खणी बीहंदो कहिड़ो माण्हू उहो सम्झे रखणा आहे टुकड़ी आहियां त टुकड़ी कोन मथां पाण ॾिसंदा मान कंदा वरी तइलीम जॾहिं गवर्नमेंट जो स्कूल थियो जेके बि कंहिं शइ मां जेके माण्हू निकिता उहे सभु वॾनि वॾनि पोस्टुनि ते आया हिकिड़ो असांजो दोस्त आहे हुन फिरिया जे लाइ हिकिड़ो किताबु लिखायो मूंखे कीअं ओपनिंग जे लाइ हिकिड़ो कराची में पोइ मां ओपनिंग ते तकी छॾे के किताब ॾिठो उनखे ॿुधो अञा घणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं की किताब फिरिया न ॿुधायां मुंहिंजो उहे सभु तव्हां नोट कयो ऐं हींअर बि मुंहिंजी गारंटी आहे तव्हां सां जे इहे ख़ूबियूं जेके असांजे दरिया शहर में जेके पाकिस्तान जे कंहिं बि शहर में हुजनि कंहिं बि शहर में त जेको जुर्मानो रखो मां तयारु आहियां जेको जुर्मानो रखो को अहिड़ो शहर तव्हां ॾिठो आहे जंहिंमें हिकिड़ी ईदगाह हुजे आहे को अहिड़ो शहर में ईदगाह हिकिड़ी हुजे आहे को अहिड़ो शहर जंहिंमें टाउन कमेटी बिना मुक़ाबले थियो आहे को अहिड़ो शहर जंहिंजो 86 माण्हू जेको आहे सो 82 सालनि जो वेठो थियो हुजे आहे को अहिड़ो शहर जंहिंजा उन स्कूल मां जेके ऑफिसर थिया वॾे नौकरी त उन मां हिकिड़ो को डिज़ाइनिस्ट हुजे को बेमान थो हुजे बाबा साईं मिनिस्टर रहियो मां रहियो हिकिड़ो माण्हू मूंखे खणे आहे को अहिड़ो शहर हींअर मां हिन वक़्तु असेंबली में सीनियर मोस्ट मां आहियो दरिया के एज़ाज़ आहे साईं कामिल साहिबु न आहे घणे में घणो वॾो हुन में आहे हाज़िरी तव्हांखे बि ख़बर कान्हे मां सेनेटर रहियो आहियां तव्हांखे ख़बर कान्हे मां 7 दफ़ा वज़ीर थियो आहियां घटि माण्हू ख़बर आहे मां कॾहिं बि को माण्हू चए त असां रुपयो ख़र्चु कयो हुजे मां 7,000 नौकरियूं ॾिनियूं को हिकिड़ो माण्हू को चए त असां 100 रुपया मुंहिंजो ख़र्चो या 50 रुपया ख़र्चो ॿुधायो सभु वॾे वॾे नौकरियूं थिया ऐं जेके वॾी नौकरियूं थिया से मुंहिंजो बुखार थियो वोट कोन ॾिना किथां नौकरी थी आहे कराची में वरी वोट खटंदो वई असां छो जो वोट ॾियूं इहो कोन चवंदा हिकिड़ो ॾिसे रहिया वोट ॾियण जो कोन ईंदा परवाह न आहे छो त असां इन नीति सां कोन ॾिना आहियूं कंहिंजी ख़िदमत कंदा आहियूं त ॿी माण्हू मूंखे पसंदि करे या हीउ माण्हू मूंखे वोट ॾिए असीं ख़िदमत कंदा आहियूं त अदा साईं उनजो मूंखे उजूरो ॾिए गुनहगार आहिनि उते जेको डेबिट ऐं क्रेडिट वारो हिसाबु आहे न डेबिट वारो हिसाबु तमामु लंबो आहे ऐं चङाई वारो खातो तमामु नंढो आहे छो त मन उनमें थोरो थोरो इज़ाफ़ो थिए त मन को बचाव थियो थिए हिसाब करे ॾियणो आहे पोइ भिरिया जे कंहिं बि ऑफिसर तव्हांखे मां अची ॿुधायो त कोन्हे भिरिया में महात्मा गांधी आहे उतां ख़बर कान्हे नेपियर जॉर्ज नेपियर भिरिया में आयो तव्हांखे ख़बर कान्हे भिरिया जा सियासतदान 15 साल मिनिस्टर में रहिया पोइ सिंध में खानदान आहे 15 साल मिनिस्टर में रहियो हुजे ये सब ॻाल्हियूं जेके आहिनि से क़ाबिल गौर आहिनि अञा ॿियूं घणियूं ॻाल्हियूं कॾहिं तव्हां ईंदो साहिब जॾहिं पेंट वठणींदा आहिनि त मां फुल टाइम ॾींदो आहियां ऐं उन्हनि खे मां हमेशह इज़त न ॻाल्हाईंदो आहियां कई अहिड़ा बि आहिनि जेके मुंहिंजे मुखालफ़त में लिखंदा आहिनि परवाह न आहे मां सम्झंदो आहियां त मुखालफ़त में लिखंदा आहिनि हुन में का ख़ामी आहे उहा मूंखे दूरि करणी पवंदी हर घुर करे छो मुखालफ़त कंदो पर जे अंदर में का ख़राबी आहे मुंहिंजी नियत में का ख़राबी आहे त पोइ तक़रीबन साहिब त छा को माण्हू इज़त कोन कंदो हर हिकु माण्हू दिलि में वठंदो आहे माण्हू चईंदा आहिनि मोट माण्हू ईंदा आहिनि पोइ मूंखे चवंदासीं हीउ माण्हू कमु त वठी वियो तव्हां सुञातो हुनखे छा मां न सुञातो
अॻे इलेक्शन में वोट कोन हुई पर ॿियनि ॻोठनि में क़ुर शरीफ़ खणी वियो त मुराद खे वोट न ॾियो मुंहिंजो पोइ अॼु छो आयो अलाह साईं हुनखे मोकिलियो सबबु इन दर ते वञ हाणे कंहिं माण्हू खे अलाह साईं मोकिले ऐं बुरादरी साहिब जो कमु न करे त अलाह साईं चए थो मूं मोकिलियो मां तो कोन घुरायो मुंहिंजे मोकिलण वारे माण्हू खे तो इज़त न ॾिनी उनजो कमु न कयो त पोइ तोखे इक़्तिदार में छो ॾियां पर मां उन जी ख़िदमत कई त भाई सही माण्हू आहे हे पंहिंजी लालच कोन थो रखे पंहिंजो इंतज़ाम कोन थो रखे हिन जो सिर्फ़ु मोकिलियो वियो आहे त ग़रीब जी मदद कजे ऐं मां त केतिरी तकलीफ़ में चवंदो आहियां केतिरा माण्हू त नथी वॾा माण्हू आहिनि सियासतदान बि त मिलंदो कोन्हे मां त 10,000 माण्हू में ऐलान या चवंदो आहियां त मां या मुंहिंजा पुट जेकॾहिं टिनी मां को बि हिकिड़ो माण्हू आहे ऐं माण्हू अचे थो ऐं उन सां असां टिनि मां को न मिले त माण्हू हथु मथे करे त मां हींअर स्टेज हलां थो इलेक्शन न लड़ंदे हिकिड़ो माण्हू पुटे त मां ॿियो सां न मिलियो इहा अलॻि ॻाल्हि आहे इंतज़ारु करिणो पवंदो हिकु माण्हू मां ॻाल्हाईंदुसि वरी ॿिए सां ॻाल्हाईंदुसि ॿिए सां पोइ जीअं जंड में अनाज पीअबो आहे त उहो चए पहिरियों मां ॼाणो की आख़िर में कढाइणो असांखे त जंतू में पीअणो थो पए न असांजो ओतिरो टाइम थो वञे जंहिं कम वारे माण्हू खे 5 मिंट 10 मिंट असांखे त अखर ॾेढ कढाए या खणी थी पए मां जारी कंदा कढावा खेसड़ा उहे सभु ॿाहिरां अचनि था माण्हू चओ था ॾाढा साईं हिन में सुठो पैदा कर हिन में चङाई पैदा कर ताकी असां बि हुन मां कुझु सवाबु कमायूं त माण्हू जी आहे या न हूंदी आहे माण्हू जा ख़ुदा करे विढ़नि कोर्ट में बि हिनखे पैसा ईंदासीं त वकील सुठो करे ॾींदासीं फी वठंदा वकील जी 10,000 वकील खे ॾींदा 5,000 पंहिंजी थी कुझु मज़ो हूंदो आहे गांव खे ॾोड़ में मज़ो ईंदो आहे के माण्हू अहिड़ा अथव जेके घणे भाङे जेको आहे सो इन कम ते रखंदा त मुंहिंजी तव्हांखे आख़िरी हिदायत आहे त जेके मुआशिरे जूं जेके ख़ामियूं आहिनि उन्हनि खे उजागर कयो 98% तव्हांजा माण्हू चएसी आहिनि जेके शराब में चएसि में 98% तव्हांजा माण्हू शराब था पीअनि जॾहिं तव्हांजे मुआशिरे में जेके नंढा छोकिरा ईंदा इहे असांजा मिनिस्टर थींदा हुकुमरान थींदा जज बि थींदा नौकरी में ईंदा कहिड़ो छा कंदा न हुन वटि तइलीम हूंदी न वटि सिहत हूंदी आख़िर में जो सम्झो त जेको पिया इन्हनि ॻाल्हियुनि खे उजागर कयो हाणे हिन में वक़्तु किथे वञो न त लाइन लॻी पए थो त मां ठाहियो थियल मींहुं पियो वसे तमामु तमामु घणा माण्हू यार शायदि झगड़ो थियो आहे झगड़ो कोन्हे इहो खुटको अलाए करे कराईंदी लाइन में किसान माण्हू मींहं में हाणे जॾहिं मुआशिरे में एॾा कम पिया थींदा जंहिंमें तव्हां कदम न उछारींदो त पोइ फ्यूचर असांजो असां त पंहिंजो वक़्तु गुज़ारे वियासीं पोइ लाइ मां तव्हांखे चवां थो त पोइ तव्हांखे इहो ज़ुल्म जेको आहे रुशत जेका आहे उनजे ख़िलाफ़ जंग करे कोन्हे सभिनी खे गॾिजी जे मां बि इन ख़्याल जो मां बि राशी आहियां त मां इहा तव्हांखे सलाह कोन ॾी पर मुंहिंजा हथ साफ़ आहिनि मां चाहियां थो इहा ॻाल्हि जेका आहे असांजी मुस्तक़बिल जी तमामु ख़राबु आहे मां सम्झां थो मां तव्हांजो घणो वसील आयो गौर थियां थो नई ॻाल्हि त कान कंहिंमें हाणे आख़िरी ॻाल्हि जेकॾहिं को माण्हू इहे ख़्याल जो हूंदो आहे कि ख़ासि बाज़ार शहर जो माहौल आहे उन कंहिं माण्हू खे तव्हां चवंदो त तोखे बिना मुक़ाबले मां चेयरमैन थो ॾियां त कोन थींदो छो हुनजो जो इश्क़ आहे पैसे कमाइण जा उहो चवंदो दुकान जे अॻियां गंदगी पई हुजे परवाह न पई दुकान छो बंदि 40-50 हज़ार शाम जो कमाईंदुसि जंहिंमें बि चेयरमैन थींदुसि माण्हू गिड़ींदा वठी मुख़्तार काढे ॾियो बाज़ार ॾेढ पोइ त मुंहिंजो कारोबार न विझो पोइ कोशिशि कंदा आहिनि त चेयरमैन धारियो थिए शहर खां ॿाहिरि जो माण्हू ताकी हू लुट मार करे वरी बीम पियो करे वरी सुठाई सभई बिरा वेठो का सुठाई सभई कान्हे मुंहिंजे बिरा में तव्हां हलो ॾिसो बिरा शहर जो बिरा फ़र्क़ु महसूसु
तो हू कॾहिं इहो सोचींदा त पोइ असां के शहर जी बहितरी करणी आहे या दौलत जेका आहे न इहा इन जो रस ॾाढो ख़राबु आहे जेके माण्हू जंग था कनि या जेके दौलत सां नफ़रत था कनि उनखे मां चवंदा वॾा मुजाहिद आहिनि जेके दौलत जा पुॼारींदा आहिनि ऐं दौलत जे नियतनि खे हलणु ॾियो जीअं पाणी खे बीहारींदो न त बदबू थींदी हलाईंदो पाणी खे त बदबू न थींदी तव्हां शहर वारनि जी को ख़बर न आहे त तव्हांजी केतिरी मदद कंदा त मुंहिंजो तव्हांखां फ़ाइदो आहे तव्हां जेका बिल्डिंग खे तव्हां ठाराईंदो उहा सॼी मां तव्हां ठाराईंदो बाक़ी प्लाट जे लाइ तव्हां पंहिंजी जाखोड़ कयो शहर वारनि सां ॻाल्हायो तव्हांखे प्लाट ॾियनि हिदायत करे ॾियनि बाक़ी जेको ख़र्च हूंदो तव्हांजी शइ निशान तव्हांखे ठाराईंदासीं जो असांजी इज़त निशान बाक़ी जेकॾहिं शहर वारे तव्हां नथा कनि त पोइ गवर्नमेंट जो प्लाट तव्हां ॾिसी वियो आहे त उनखे हणंदासीं पोइ वरी तव्हांजो आख़िर में तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां गौर सां ॿुधो इशारे तारा असांजो इमरती साथी आहे मां बि इमरती जेल में वियो आहियां केतिरे माण्हू ख़बर न महिरबानी करे ज़रूरु तव्हांजा जेके मसइला हुजनि तव्हां गाइब सां मिलो था बिना अपॉइंटमेंट जे माण्हू जी डेट कोन्हे पोइ तव्हां अपॉइंटमेंट वठी पहुचो कंहिंजे लाइ अपॉइंटमेंट न हुजे हर हिकु माण्हू चए तव्हां अचो जेको मसइलो हुजे मूंखे ॿुधायो ख़बर आहे मोरे प्रेस क्लब जो हाल बि तव्हां ठाराए ॾिनो जो लतीफ़ काटन फैक्ट्री में मानी बि कॾहिं खाधी हा बिल्कुलु सही आहे तव्हां पार्टिसिपेंट आहियो जेकॾहिं तव्हां जहिड़ा सियासतदान हुजनि त मसइला करे बिल्कुलु सही आहे बिल्कुलु को मसइलो हुजे मूंखे ॿुधाइजो शहीदनि जे लाइ अलाह ते उनजी दर्जा बुलंद कंदो शहीद ज़िंदा आहिनि ऐं इनशाअल्लाह हक़ जे राह में शहीद आहिनि अलाह ते उनजा दर्जा बुलंद कंदो ऐं उन्हनि जे मुआफ़े असांखे बि उहा क़ुवत ताक़त ॾींदी ताकी असां उन्हनि खे क़दम थियणो दीवान मारियो अथनि ऐं सफ़ा उनजी सख़्तु मज़बत कयूं था ऐं अहिड़े वाक़नि जी असां सख़्तु मज़बत कयूं था ऐं अॻिते जे असां दुआऊं हमसे जेके वाक़ियात रुज़मान थियनि बड़ी महिरबानी आला है न सज्जन कॾहिं साईं मुराद अली शाह साहब जन खे गुज़ारिश आहे त हिन प्रेस क्लब जे उहिदेदारनि सां ग्रुप फोटो हिकिड़ो कढायूं साईं जन जा लख थोरा करोड़े करो माइक कटायो बशीर भाई थोड़ो ईंदो बची साईं थोड़ो अचो ॾाढो जज़्बाती ख़िताब कयो
हाफ़िज़। सलाम